ऐन इल्मो बाजू फ़कर कमावे, काफ़र मरे दीवाना हो। सै वरहां दी करे इबादत, रहे अल्लाह कनू बेगाना हो। गफलत कनू न खुलियस पर्दे, दिल जाहिल बुत खाना हो। मैं कुर्बान तिन्हां तो बाहू, जिन्हां मिलिया यार यगाना हो। तर्जुमो, जेको शख्स इल्म मार्फत हासिल करण खां सवाइ फ़कर कमाए थो, सो काफ़र या चरियो थी मरे थो। अहिड़ो शख्स सवें वरहनि जी इबादत कंदे बि अल्लाह ताला जी ज़ात खां बेगानो आहे। अहिड़े शख्स जे अंदर जा पर्दा गफ़लत जे करे खुली न सघिया ऐं संदसि दिलि जाहिल बुतखाने जी मिसिल आहे। ऐं बाहू, आउं उन्हनि तां क़ुर्बान थियां जिन खे अहिड़ो वहदहू ला शरीक लहू यार मिली वियो। ऐं फ़िक्र जी जा न काई, जिथे वहदत सिर सुबहानी हू। न उथे मुला पंडित जोशी, न उथे इल्म कुरानी हू। जद अहमद अहद विखाली दिता, तां कुल होवे फ़ानी हू। इल्म तमाम कितो ने हासिल बाहू, किताबां ठप आसमानी हू। तर्जुमो, जिते वहदत सिर सुबहान जो मक़ाम आहे, उते अकुल ऐं फ़िक्र जी का बि गुंजाइश न आहे। वहदत जो राज़ अहिड़ो आहे जिते मुला पंडित जोशी ऐं इल्म कुरानी अमर ऐं नही जा मसला न आहिनि। न आहे जिते हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे नूर जी तजली आहे, उते सभु कुझु फ़ना थियो वञे। ऐं बाहू, अहिड़नि ज़ात जे आरफ़नि आसमानी किताब ठपे छॾिया ऐं इल्म हक़ीक़ी हासिल कयो।